ॾे अङण अचिजे उन्हनि खे। ऐं सिविल सोसाइटीअ हाला पुराणा जे दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां जो अॼु हुननि हिकु अहिड़ो खाहोड़ी किरदारु, हिकु अहिड़ो यगानो, हिकु अहिड़ो वर्कर जेको तव्हांखे जुलूस में बि मिलंदो, तव्हांखे नलको हणाइण ते बि मिलंदो, ऐं ही जेका मेहरान पैराडाइज़ जेका ठाही वई आहे सिविल सोसाइटी तरफ़ां उते बि मिलंदो, त माण्हुनि जी ख़िदमत कंदे बि मिलंदो। ऐं हेड़नि ई माण्हुनि लाइ उस्ताद बुखारी चयो आहे त समुंडनि खे हूंदा किनारा पिया आहिनि, पहाड़नि में बोड़ियो त चारा पिया आहिनि, जे जरकी जीअण जो फ़ैसिलो आहे पको त हिन जूअ में जीअ जियारा। हीअ हूंदी आहे माण्हूअ जी कमिटमेंट। जॾहिं माण्हू फ़ैसिलो करे छॾींदो आहे, अज़म करे छॾींदो आहे त मूंखे हर हाल में कमु करिणो आहे, पंहिंजे वतन जो करिणो आहे, पंहिंजे धरतीअ जो करिणो आहे, हिते जे सोसाइटीअ जी ख़िदमत करणी आहे, त पोइ हुननि खे अब्दुर्रहीम थियणो पवंदो। ऐं अब्दुर्रहीम तव्हां जहिड़ो मिसाल आहे। ग़रीब घराणे सां तइलक का ॻाल्हि न आहे, माण्हूअ जो किरदारु हूंदो आहे, माण्हू जो अख़लाक़ हूंदो आहे। पैसे वारा त खोड़ आहिनि, उन्हनि जा बि लक्षण ॾिसो, हिन जा बि लक्षण ॾिसो, उन्हनि जा प्रकार ॾिसो, हिननि जा प्रकार ॾिसो। पैसो माण्हूअ जो मिज़ाज न बदिलाईंदो आहे, माण्हूअ जो मिज़ाज तइलीम, तरबियत ऐं जदोजहद बदिलाईंदी आहे। ऐं हिन पंहिंजे जदोजहद सां पुराणा हाल में साबित करे ॾिनो आहे त कुठ सुख वेॼनि तन तबीब न गॾिया, ॾई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुख हुयो। जिन खे चई हाकिम सम्झोसीं, हाज़िक सम्झोसीं, उन्हनि त ॾुख ॾिना, पर हिन पोइ बि मोहबतूं ॾिनियूं। हीअ सिविल सोसाइटी जेको कमु कयो आहे, असल में ही कमु हुकूमत जो आहे, हिते जे चूंडियल नुमाइंदनि जो आहे। फंड अरबों रुपया उन्हनि वटनि, करोड़ों रुपया MNA वटनि, MPA वटनि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटनि। पर जॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त माण्हू पको पहो करे छॾींदो आहे, फ़ैसिलो करे छॾींदो आहे त मूंखे कमु करिणो आहे, त दुनिया जी का बि ताक़त उनखे रोकींदी कान्हे। ऐं इहो कमु, इहा शुरूआति हिकु अहिड़े माण्हू कई आहे, साईं गुलफ़ाम शाह कई आहे, जंहिं फ़ैसिलो कयो आहे त केॾी बि तनक़ीद थिए, केॾियूं बि रुकावटूं अचनि, चई त छोरनि ॾिना छाल त बि लाहूती लंघे। ही लाहूती आहिनि जेके आॾो रुकावटुनि खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। हाला या मटियारी ज़िलो ॾिसो, का बि पिकनिक पॉइंट कान्हे। लतीफ़ सरकार जे दरगाह ते था वञूं, उते जेको लतीफ़ जो बाग़ आहे ॾिसी रोअण थो अचे। हालत तमामु ख़राबु आहे, जरी आहे, का पिकनिक पॉइंट कोन्हे। हिते जे भर में जेकॾहिं पिकनिक पॉइंट ठाही वञे त केॾी पिकनिक पॉइंट ठहे? ऐं पिकनिक पॉइंट केरु ठाहींदो? फ़र्द थोरी ठाहींदा आहिनि, इदारा ठाहींदा आहिनि। ही जेको इदारो ठहियो आहे, हाला पुराणा सिविल सोसाइटी हिकिड़ो इदारो आहे, जंहिं पुराणी तारीख़ खे, काज़ी एज़म जी तारीख़, जंहिं माण्हू हिते महिनतूं कयूं, अज़मतूं कयूं, ख़िदमतूं कयूं, उनजे माइटनि हुनखे यादि कोन कयो, पर सिविल सोसाइटी हुनखे यादि कयो। या शेख साहब, उन्हनि साहिबनि, या ॿिया साहिब, हिते ही जेको कमु हिननि कयो आहे, हेतिरा नलका ॾिना अथनि, या सोलर सिस्टम ॾिनूं अथनि। वॾी ॻाल्हि त ही जेको रोड आहे, उन रोड ते खॾो हो, एक्सीडेंट थींदा हुआ, उहो रोड बि 9,000 रुपया ख़र्च करे हिननि ठारायो आहे। पर असांजे भोतारनि, असांजे उन्हनि माण्हुनि खे उहो ख़्यालु न आयो त हिते असांजो पब्लिक जो माण्हू मरे पियो। उन करे ख़िदमत जॾहिं कबी आहे, मोहबत जॾहिं कबी आहे, त मोहबत में लेखो न कबो आहे। छो त चवंदा आहिनि त जंग ऐं मोहबत में हर शइ जाइज़ आहे। इन करे ही जेको क़दम सिविल सोसाइटी खयो आहे, हिकु अहिड़े नौजवान सां रिहाइण कई अथसि। छो त जेके फ़र्दनि जो रोल तारीख़ में हूंदो आहे, उहो तमामु वॾो हूंदो आहे। दुनिया में तारीख़ खे फ़र्दनि चेंज कयो आहे। जेकॾहिं GM सैयद
सिंध में पैदा न थिया त इहा फ़िक्री लहर जेका सिंध जे क़ौम परस्ती एॾी न उभरी आहे। ईअं रूस में लेनिन पैदा न थिया त इनकलाब न अचे हा। क्यूबा में फिडल कमिल सिंह पैदा न थिया त इनकलाब न अचे हा। उन करे फ़र्दनि जो वॾो रोल हूंदो आहे। हिननि सिविल सोसाइटी ठाहे फ़र्दनि खे गॾु करे इज्तमाही मूवमेंट शुरू कई आहे। ऐं मूंखे उमेद आहे त हीअ मूवमेंट रुगो तव्हांजो जेको आहे हिते लुक न ठाहींदी, पर दुनिया पूरो पाकिस्तान ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन में तव्हांजो मैसेज वेंदो त के अञा बि के आहिनि कुल जग कापड़ी, अञा बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन त पैराडाइज़ या महरान इन ते कमु त हुकूमत जो आहे न, उन्हनि जो कमु आहे न, जेके हाकिम आहिनि जिन वटि करोड़ रुपया अरब रुपया खाई विया आहिनि, हर पैसा खाई विया आहिनि, ज़कात जा पैसा खाई आहे, बैतुल माल खाई आहे, MPA MNA जा फंड खाई आहे, उन्हनि माण्हुनि जो कमु आहे। पर हिते जेको सभु हाला पुराणा जा वेल विशर मोहबती माण्हू उन्हनि बिना सियासी फ़र्क़ जे बिना कंहिं तफ़रीक़ जे हीउ जेको कमु कयो आहे इहो तमामु जस लाइक़ु आहे। ऐं आउं हींअर ताज़ो गोरख ते वियोसि, गोरख ते हुकूमत अरब रुपया ख़र्च कया आहिनि, पर अॼु बि गोरख जी सूरत हाल अहिड़ी आहे जो तव्हां जॾहिं रोड तां लाहिण तां चढ़ंदव त रुगो कलमे जो विर्द हूंदो ऐं उते वेंदव त कोहमरी खां वधीक पिकनिक पॉइंट आहे, वधीक उते एॾी हवा आहे, एॾी थधि आहे, जेकॾहिं उनखे डेवलप कजे त सॼा जेके गर्मीअ वारा इलाइक़ा आहिनि माण्हू मोटरसाइकिलुनि ते कारुनि ते उते चढ़ी वञनि। 6000 फुट बुलंदीअ ते आहे, पर उते असांजे हाकिमनि का बि डेवलपमेंट कान कई आहे। जॾहिं त इस्लामाबाद खां परियां गिलगित ऐं बल्तिस्तान ॾे बाबूसर टाप 13000 फुट ते आहे, उन जो रोड तव्हां वेंदव जेको घुमण विया आहिनि त तव्हांखे राहत ईंदी। चाइना बॉर्डर 18000 फुट आहे, उन ते तव्हां वेंदव त तव्हांखे राहत ईंदी। जॾहिं असीं बॉर्डर टपियासीं पंजाब जो त असांखे जन्नत बि नसीब थियो, हिते ॼण दोज़ख में। उन करे कम जी ॻाल्हि इन करे आहे त विलिंग माण्हू जॾहिं विलिंग हूंदो आहे, माण्हू जॾहिं तय कंदो आहे जेॾां लॻा नेण त सूर्य ई सिज थी, लतीफ़ चयो न चई जेॾां लॻा नेण त सूर्य ई सिज थी। सूर्य खे सिज सम्झबो आहे छा? पर जॾहिं महबूब साम्हूं हुजे जंहिंसां इश्क कजे ऐं सूर्य बि साम्हूं हुजे त उनखे सिज लॻंदी आहे। उन करे हीउ कमु जेको हिननि दोस्तनि खयो आहे उहो तमामु बहितर कमु आहे ऐं उन जी पज़ीराई दुनिया लेवल ते जेके असांजा अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी मोहबत आहे असांजे कल्चर सां, असांजे धरतीअ सां, असांजे दरिया सां, असांजे हिन वतन सां, उहे माण्हू तव्हांजी बिना शर्त जे बिना मशरूत सपोर्ट कंदा। ऐं हीअ आहे कारवां में हिकिड़ा माण्हू ईंदा आहिनि, ॿिया वेंदा आहिनि, पर तव्हांजो कमु आहे सफ़र जारी रखणु। इन करे हीउ जेको हिननि दोस्तनि सफ़र शुरू कयो आहे उहो मोहबतुनि जो सफ़र आहे, प्यार जो सफ़र आहे। मूंखे उमेद आहे त हीउ कारवां तब्दीलीअ जो कारवां बणिबो, हीउ कारवां हिकिड़ो गुलिस्तान बणिबो, हाला पुराणा खे जन्नत बनाईंदो, हाला पुराणा सां गॾु हिननि जो जेको मैसेज आहे उहो पूरी सिंध में पूरी दुनिया में वेंदो ऐं पूरी दुनिया खे मोहबतुनि ऐं प्यार जे तरफ़ वठी वेंदो। जसे जे भाई वस चरां त साण संघारनि लॾ, हाणे संधी हॾ कूकनि सुणी कॾहिं। आऊं अब्दुरहीम खे जनम ॾींहं ते मुबारकूं ॾींदुसि त तव्हां सां गॾु अहिड़ा महबूब माण्हू आहिनि, अहिड़ा प्यारा माण्हू आहिनि जिन तव्हांखे साथ ॾिनो आहे, छो त तव्हां बि हुननि सां निभायो आहे। ऐं हीउ रिश्तो ई आहे, नातो ई आहे निभाइण जो, निवड़त जो, प्यार जो, जंहिंजे करे तव्हांखे हेॾी इज़त मिली आहे। हीउ सभु दोस्त महबूब तव्हां सां प्यार था कनि, जिन तव्हांखे अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना, जिन तव्हांखे लुंगियुनि जा तोहफ़ा ॾिना। हीउ मोहबतूं दोस्तनि जूं हुयूं। न त अॼोको दौरु करोना जो दौरु आहे, वहशत जो दौरु आहे ऐं एॾी बरबरीत जो दौरु आहे जो केरु कंहिं वटि वञण लाइ तयारु कोन्हे। पर हीउ मोहबतूं आहिनि, मोहबतूं ई आहिनि जेके दोस्तनि खे वठी आयूं आहिनि। मोहबत पाए मन में रुंढा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अण तुरे गयो। महिरबानी।